ख़बर शामिल कयूं था कराची मां। सफूरा टाउन यूसी 3 सचल ॻोठ ब्लॉक ई में गटर उथली पिया, जंहिं सबब इलाइक़े जे रहवासियुनि खे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। मेन गेटनि समेत रोड ते गंदो पाणी बीहजण सबबि जमायत निवाज़ी माण्हू मस्जिद नथा वञी सघनि ऐं औरतूं तोड़े बुज़ुर्ग ऐं ॿार तमामु घणी अज़ियत मां गुज़री रहिया आहिनि। गंदगी ऐं बदबू सबबि रोज़मरह जी ज़िंदगी पिणु मफ़लूज थी वई आहे। इलाइक़े वासियुनि एहसास न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां केतिरा ई भेरा यूसी 3 जे चेयरमैन ताजमल वसाण खे दरख़्वास्तूं पिणु ॾिनियूं आहिनि ऐं गुज़ारिश बि कई आहे त महिरबानी करे गटरनि जो गंदो पाणी निकाल करायो वञे ऐं सेवरेज लाइन जो निज़ाम दुरुस्त करायो वञे। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त यूसी चेयरमैन तरफ़ां जवाबु ॾिनो वियो त पंहिंजूं दरख़्वास्तूं पाण वटि रखो, असां पंहिंजी मर्ज़ी मूजिबि कमु करायूं था। इलाइक़े वारनि जो चवणु आहे त यूसी 3 जे चेयरमैन ऐं सफूरा टाउन चेयरमैन जी नाअहली ऐं लापरवाही ऐं रवैयो सही न हुजण सबबि असां वोटर तमामु घणी मुश्किलातूं खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं ऐं तमामु घणियूं तकलीफ़ूं भोॻे रहिया आहियूं। असीं आला अमलदारनि खां पुरज़ोर अपील करियूं था त हिन संगीन मसइले जो फौरी नोटिस वरितो वञे ऐं इलाइक़े जे सेवरेज सिस्टम बहितर ऐं फ़ाल बणायो वञे त जीअं आवाम खे हिन अज़ाब मां छुटकारो मिली सघे। इलाइक़े वासियुनि मेयर कराची मुर्तज़ा वहाब ऐं सिंध जे वज़ीर बल्दियात से नासिर हुसैन शाह खे गुज़ारिश कंदे चयो त सफूरा टाउन ऐं यूसी चेयरमैन जे रवैया आवाम सां तमामु बेकार आहिनि ऐं उन्हनि जो रवैयो ना बर्दाश्त आहे। महिरबानी करे तव्हां उन जे ख़िलाफ़ एक्शन खयो वञे ऐं ताजमल वसाण ऐं टाउन चेयरमैन खां पुछाणो कयो वञे ऐं असांजो मसइलो हल कयो वञे।